नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे छाछरे में ख़बर ॾींदा हलूं त छाछरे जे ॻोठ जान मोहम्मद रिंद में मासूम नींगर सां ज़्यादती वीरू पुटु बालो पंहिंजी माउ सां गॾिजी प्रेस क्लब मुबारक रिंद पहुता, जिते नींगर जे माउ ॿुधायो त जोगी पुटु मंठार खानियो पुटु धाणियो भील ॿिनि ॼणनि मुंहिंजे पुट खे जंग में वञी वठी ज़ना कयो आहे। इहा दांह खणी आऊं मुबारक रिंद पुलिस वटि पहुतसि त हुननि मूंखे चयो त तव्हां छाछरो हलिया वञो। मुबारक रिंद पुलिस असांजे का बि मदद न कई है। आऊं एसएसपी थरपारकर खे अपील करियां थी त मूंसां इंसाफ़ कयो वञे। छा कयो तव्हां छोकिरे सां? जना कयो यादा। कहिड़ा छोकिरा हुआ? धाणीअ जो। किथे जा आहियो? खुडी जा आहियूं। असां सां नाकी ज़ुल्म कयो। तव्हां पुलिस वटि विया हुआ? पुलिस वटि विया हुआसीं। पुलिस वारनि छा चयो? पुलिस वारनि चयो त हली वञी छाछरे। तव्हां केस कोन वरितई? ना। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।